بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبا يخلق ما يشاء وهو العليم القدير। अल्लाह वो आहे जंहिं तव्हांजी पैदाइश जी इब्तिदा कमज़ोरी खां कई, पोइ कमज़ोरी खां पोइ क़ुवत ॾिनई ऐं पोइ क़ुवत खां पोइ कमज़ोरी ऐं पीरी तारी कई। यख़्लुक़ु मा यशा, उहो जेको चाहे थो पैदा करे थो। वो हुवल अलीमुल क़दीर, ऐं उहो कामिलुल इल्म ऐं कामिलुल क़ुदरत आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन ही सूरह रूम जो आख़िरी रुकू शुरू थियो आहे। सूरह रूम में अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ मिसालनि सां, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे मुतवज्जा कयो पंहिंजे यानी तरफ़, ऐं हक़ीक़ी जेके अक़ीदा उन्हनि जे तरफ़, तौहीद ऐं मरण खां पोइ वरी ज़िंदा थियण ऐं हिसाब किताब, इन जे तरफ़ मिसालनि सां इनखे सम्झायो वियो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े नए अंदाज़ सां इंसान खे सम्झाए पियो, ऐं इन जी यानी बुनियाद इहा आहे, इहा ॻाल्हि आहे त इंसान जेको आहे सो इंसान जे अंदरि हिकिड़ी कमज़ोरी आहे। उहा कमज़ोरी इहा आहे त इंसान जल्दबाज़ आहे, ऐं इहा जल्दबाज़ी जेका आहे उनजी, उहा केतिरनि ई ग़लतियुनि जो सबबु बणिजे थी। केतिरियूं मुहलिक ऐं ख़तरनाक ग़लतियूं जेके आहिनि उहे इन जे करे थियनि थियूं जो हिन जे तबियत में जल्दबाज़ी आहे। जल्दबाज़ी जो मतिलबु हिते इहो आहे त इंसान खे जेका हालत पेश अचे थी उन हालत खे ई सभु कुझु सम्झी करे ऐं फ़ैसिलो करे थो। माज़ीअ में ग़ौर नथो करे ऐं मुस्तक़बिल जो ख़्यालु कोन थो करे। बसि जेका हालत हुनखे पेश आई आहे उनखे सभु कुझु सम्झी करे ऐं बसि उन ते फ़ैसिलो करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे तवज्जो ॾियारी। मसलन जीअं इंसान हिकिड़ो माण्हू जवान आहे ऐं क़ुवत आहे जवानीअ जी, त उन जे अंदरि उहो कंहिंखे लिखे में कोन थो आणे ऐं हू सम्झे थो त सभु कुझु आऊं आहियां। एतिरो यानी हू यानी मुतकबिर थी वञे थो ऐं एतिरो जेको सो हठ में अची वञे थो जो चए थो त भई आऊं जेको आहे सो मुंहिंजो मुक़ाबिल केरु केरु आहे मुंहिंजो मुक़ाबिल। मन अशद मिन्ना क़ुव्वा, असां खां वधीक ताक़तवर केरु आहे? त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त तव्हां गौर करियो, अल्लाहुल लज़ी ख़लक़कुम, अल्लाह ताला ई उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो। ऐं पैदा कई कहिड़ी हालत में? तव्हांजी पैदाइश जी इब्तिदा हुई कमज़ोरी। कमज़ोरी बि कहिड़ी कमज़ोरी? ज़ाहिर त इंसान जेको आहे सो नुत्फ़े मां पैदा थियो, हिकिड़े गंदे क़तरे मां पैदा थियो, ऐं उन गंदे क़तरे जी छा हैसियत हुई? इंतिहाई गंदो नापाक क़तरो। ऐं हिकिड़ो क़तरो आहे जंहिंजे अंदरि न हिस आहे, न का हरकत आहे, न कुझु करे सघे थो, न कुझु ॻाल्हाए सघे थो, कुझु बि कोन्हे हुन में ताक़त। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन क़तरे खे यानी हिकिड़ी जाइ में रखायो, माउ जे रहम में हिकिड़ी जाइ ते अल्लाह रब्बुल आलमीन रखायो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन खे जेको आहे सो रत कयो, ॼमियल रत। वरी ॼमियल रत मां अल्लाह रब्बुल आलमीन ॿूटी पैदा करे छॾी। वरी उन ॿूटीअ में अल्लाह रब्बुल आलमीन हॾियूं पैदा करे छॾियूं। वरी अल्लाह रब्बुल आलमीन इन में नाज़ुक नाज़ुक उज़वा पैदा करे छॾिया, जेके ईअं सम्झो त ख़ुदकार मशीनूं आहिनि।
अखि जी हिकिड़ी ख़ुदकार मशीन आहे, कन जी ख़ुदकार मशीन आहे, ज़बान जी हिकिड़ी मशीन आहे, दिलि जी मशीन आहे, दिमाग़ जी मशीन आहे। अलाह जे केतिरियूं मशीनूं ख़ुदकार जेके ख़ुदि ब ख़ुदि कमु कनि पियूं, हे अलाह रब्बुल आलमीन हिन इंसान जे अंदरि, हिन नाज़ुक इंसान जे अंदरि पैदा करे छॾियो। ऐं अलाह रब्बुल आलमीन इन खे तंग ऐं तारीक़ जॻह में रखियो, हिकिड़ी ऊंदाही जॻह। अलाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमाए थो त 3 अंधेरनि में अलाह ताला तव्हांखे पैदा कयो। 3 अंधेरनि में, माउ जे पेट जी ऊंदाहि, अहिड़े तरीक़े सां बचे दानी जेका आहे रहम, उन जी ऊंदाहि, ऐं अंदरि हिकिड़ो कवर थिए थो जंहिंमें ॿारु थिए थो, झिली, उन जी ऊंदाहि। 3 ऊंदाहियूं आहिनि जिन जे अंदरि ॿारु रहे थो। अलाह पाक 3 ऊंदाहियुनि में ही अजीब व ग़रीब फैक्ट्री बनाई, जंहिंजे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके आहिनि सो ख़ुदकार मशीनूं लॻियूं पयूं आहिनि। वरी अलाह ताला इन जी ग़िज़ा जेका आहे उहा कई माउ जे हेज़ जो रतु, ऐं उहा आलाइश, उहा अलाह ताला हिन जी ग़िज़ा बनाई, ऐं दुन जे ज़रिए सां अलाह रब्बुल आलमीन हिन खे उहा ग़िज़ा पहुचाई। वरी जेॾी महिल 9 महीना ही जेको सो माउ जे पेट में रहियो, उन खां पोइ अलाह रब्बुल आलमीन हिन खे जेको आहे सो तंग रस्ते मां अलाह पाक कढियो। ऐं हाणे हिते जेॾी महिल आयो त हिन खे कुझु का ताक़त कान हुई, दुनिया में आयो का शइ पंहिंजी का ज़रूरत चई कोन थो सघे, का पंहिंजी तकलीफ़ जेको आहे सो ॿुधाए कोन थो सघे। पोइ अलाह रब्बुल आलमीन इहो अंदाज़ो कयो त हाणे अलाह रब्बुल आलमीन जो वरी तालीम जो सिलसिलो हलियो। अलाह रब्बुल आलमीन हिन खे सेखारियो। सभिनी खां पहिरीं अलाह रब्बुल आलमीन हिन खे रोअण जो हुनुरु सेखारियो। हिन ॿार खे अलाह ताला रोअण जो हुनुरु सेखारियो त तूं रो। पोइ रोअण जे ज़रिए सां हू पंहिंजी हर ज़रूरत पेश करे थो, ऐं अलाह पाक माउ ऐं पीउ इन्हनि जे दिलनि जे अंदरि हिन जी एॾी शफ़क़त, एॾी मोहबत भरे छॾी जो हर वक़्तु हिन जे तरफ़ मुतवजा थियनि था। हीउ रोई करे पंहिंजी ज़रूरत ऐं पंहिंजी तकलीफ़ ॿुधाए थो, ऐं उन जे तरफ़ जेको तवजो करे थो, माउ पीउ सोचीनि था, अलाह ताला हुननि खे सम्झ ॾिए थो, पोइ जेको आहे सो हुनजी उहा ज़रूरत पूरी थी वञे थी। वरी अलाह रब्बुल आलमीन ॿियो हुनुरु इन ॿार खे इहो सेखारियो त हू पंहिंजे चपनि ऐं पंहिंजनि जेको आहे सो मसोड़नि जे ज़रिए सां ज़ोर ॾेई ऐं माउ जे सीने मां, माउ जे पिस्तान मां जेको आहे सो छा करे खीरु कढे। इहो अलाह रब्बुल आलमीन हिन खे सेखारियो। माउ जे सीने में अलाह रब्बुल आलमीन हिन जे लाइ खीरु जारी कयो, ऐं हिन खे वरी उहो खीरु कढणु अलाह ताला सेखारियो। जेकॾहिं अलाह पाक न सेखारे रोअण ॿार खे, ऐं अलाह रब्बुल आलमीन न सेखारे ॿार खे जेको आहे सो इहो खीरु चूसणु, त पोइ काइनात जी का ताक़त कान्हे जेका हिन खे इहो सेखारे सघे। इहो अलाह रब्बुल आलमीन कयो। हाणे आहिस्ते आहिस्ते ही वधंदो वियो, वधंदो वियो, वधंदो वियो, हाणे आहिस्ते 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 हिन जा दर्जात। पोइ अलाह रब्बुल आलमीन वरी हिन खे जवानी अता फरमाई। हाणे थियल जवानी जवानी जेॾी महिल अची वई त ओॾी महिल हाणे ही जेको आहे सो कंहिंखे लेखे में कोन थो आणे। चंड ते मरीख़ ते जेको आहे सो हुकूमत करण जूं ॻाल्हियूं पियो करे, ऐं समुंडनि ते बहिरो बर ते जेको आहे सो कब्ज़ो ॼमाइण जी कोशिशि पियो करे, ऐं सभिनी खे ललकारे पियो ऐं चए पियो एतिरे क़दुरु जो पंहिंजी ताक़त खे ॾिसी करे सम्झे थो सभु कुझु मुंहिंजो आहे, ऐं पंहिंजे माज़ीअ खे विसारे छॾींदा हुयुसि छा, पोइ आउं कीअं थियुसि, कीअं कंहिं मूंखे पैदा कयो, ऐं कंहिं मूंखे ही सभु सलाहियतूं अता कयूं, उन खे कोन थो गौर करे। छा हुयुसि आउं, इन ते गौर कोन थो करे, बल्कि बसि जेको कुझु आहियां सो आहियां। ऐं एतिरे क़दुरु जो हिन पंहिंजे पैदा करण वारे खे ई विसारे छॾियो। जंहिं मालिक हिन खे पैदा कयो, जंहिं हिन खे ही सभु सलाहियतूं ॾिनियूं, जंहिं हिन खे रोज़ी ॾिनी, जंहिं हिन खे हीअ कुवत ॾिनी, उन खे विसारे छॾियो। अलाह ताला हिन खे इन गाफ़िल इंसान खे झिंझोड़े पियो त तूं सोच, इहा जवानी, इहा कुवत जेका आहे, इहा ताक़त, इहो इक़्तिदार तो वटि हमेशह रहंदो छा? हमेशह तो वटि इहा ताक़त रहंदी? न, हिकिड़ो वक़्तु ईंदो, हाणे वरी इहा तव्हांजी जवानी जेका आहे आहिस्ता आहिस्ता जेका कमज़ोरीअ जी तरफ़ वेंदी। पोइ आहिस्ते आहिस्ते वार अछा थियणु शुरू थींदा। वार अछा थियण खां पोइ मुख़्तलिफ़ जेके अलाह पाक कुवतूं ॾिनियूं, ॾिसण जी कुवत ॾिनी आहे, ॿुधण जी कुवत ॾिनी आहे, पकड़ण जी कुवत ॾिनी आहे, हलण जी कुवत ॾिनी आहे। इन्हनि सभिनी कुवतुनि में ऐं अंदरि जा जेके उज़वा कमु कनि पिया,
इन्हनि उज़वनि में कमज़ोरी अचणु शुरू थींदी थी ऐं अहिड़ो कमज़ोर थी वञो सो सफ़ा ॾिसण खां जेको आहे सो आजिज़, पूरी ॻाल्हि ॿुधण खां आजिज़, पूरी ॻाल्हि सम्झण खां आजिज़, हलण खां पकड़ण खां आजिज़, सफ़ा वेचारो थी थो वञे। त अल्लाह रब्बुल आलमीन हिन खे इहो तवजो ॾियारे पियो त ॾिसो का ज़ात आहे जेका तुंहिंजे मथां हुकूमत करे पई, तोखे सभु कुझु नवाज़े पई, तोसां जेको कुझु थिए पियो इहो कंहिं ज़ात जे तरफ़ां थिए पियो। उहा ज़ात कहिड़ी आहे? उहा ज़ात जेका आहे त हर क़िस्म जे इल्म खां, हर कंहिंखां वधीक ॼाणण वारी आहे, अलीम आहे। ऐं उहा ज़ात अहिड़ी आहे जेको हर शइ ते क़ादिर आहे, जेको वणेसि इरादो करे त थी वञे। उहा ज़ात जेका आहे जंहिं तोखे इन कैफ़ियत में रखियो, इन्हनि दर्जात में तोखे जेको सो यानी तोखे इन्हनि दर्जात में ऐं इन्हनि जेको आहे सो यानी हालात में तोखे रखी ऐं तोसां ही मामिलो कयो, इहो ओ अल्लाह पाक जेको आहे इन ॻाल्हि ते क़ादिर आहे त जेॾी महिल तोखे मारे उन खां पोइ वरी जेॾी महिल चाहे तोखे वरी जीआरे करे पंहिंजे साम्हूं खड़ो करे ऐं तोखां हिसाब किताब वठे। त अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत जे अंदरि इहो फरमायो अल्लाह ई आहे उहो जंहिं तव्हांखे कमज़ोरीअ मां पैदा कयो। तव्हांजी पैदाइश खे अल्लाह ताला कमज़ोरीअ मां कयो, पोइ उन खां पोइ अल्लाह ताला उन कमज़ोरीअ खां पोइ क़ुवत खे कयो, यानी क़ुवत तारी कई, ऐं उन खां पोइ इन क़ुवत खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन कमज़ोरी ऐं पीरी खे जेको कयो पैदा कयो। यख़्लुक़ु मा यशा, जेको चाहे थो पैदा करे थो, ऐं उहो कामिलुल इल्म ऐं कामिलुल क़ुदरत आहे। त पोइ अहिड़ी ज़ात जेका आहे इन ॻाल्हि ते क़ादिर आहे त तोखे मरण खां पोइ वरी ज़िंदा करे। ही इन ॻाल्हि जो जेको हो जवाबु इहा ॻाल्हि सम्झाइणी हुई काफ़रनि खे जेके चवंदा त मरण खां पोइ वरी जीअणो कोन्हे, वरी को हिसाब किताब कोन्हे, पर अल्लाह ताला फरमाए पियो त न, इहो सभु कुझु मुमकिन आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना वइन लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وآله وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم. آمين.